जब ते सती तन जाए त्यागा, जब ते सती जाए तन त्यागा, तब ते शिव मन भयउ विरागा, तब ते शिव मन भयउ विरागा, जपहि सदा रघुनायक नाम, जपहि सदा रघुनायक नाम, जहाँ तहाँ सुनाई राम गुण ग्रामा, जहाँ तहाँ सुनाई राम गुण ग्रामा, जब ते सती जाए तन त्यागा, तब ते शिव मन भयउ विरागा, तब ते शिव मन भयउ विरागा। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, ता सभिनी जो स्वागत आ हिन सत्संग में। रामचरितमानस जे सत्संग में, जेमा असां शिव चरित्र कढी करे ॿुधी रहिया आहियूं। भगवान शिव जी कथा। जब ते सती जाए तन त्यागा, अॼु कथा में अचे थो भगवान शिव जो वर्णन। जॾहिं खां सतीअ शरीर छॾियो दक्ष यज्ञ में, तॾहिं खां भगवान शिव वेगाणो थी वियो, उदास रहण लॻो। उदासीन त हो ई, पर हाणे विशेष उदासीन थी वियो। वैरागी त हो, पर हाणे विशेष वैरागी थी वियो। शिव भगवान आ, पर तॾहिं बि भगवान खे भी असर थिए थो। इहो ॾेखारियो वियो आहे। महादेव आ, शिव आ, त असां त मनुष्य आहियूं। दुख में दुख कीअं न थिए,
शोक कीअं न थिए, कंहिंजे हली वञण जो शोक, त उहो त स्वाभाविक आहे। असली भगवान जी इहा स्थिति जेका हाणे अचे थी ॿुधूं था, त नकली जेको नाटक कंदा आहिनि, घोट गुज़ारे वञण ते दादी नाटक कंदियूं आहिनि कि हमको कुछ फर्क ही नहीं पड़ा, त उहे तुलना कंदियूं आहिनि कि असां ऊंचाईअ ते आहियूं, असां पहुची विया आहियूं, भगवान रुअंदो कान्हे, इहो ॿुधाइण चाहींदियूं आहिनि। हिते राम कथा थी चए भगवान रुअंदो आहे। राम कथा सॼो इहो ई पई थी ॿुधाए, हिननि जो सॼो धराशाही पियो थो थींदो वञे, ज्ञान धारणाऊं। राम बि पियो थो रोए त शिव बि पियो थो रोए, ऐं कहिड़े कारण? पत्नी जे विछोड़े में। जे राम खे रोअंदो ॾिठो वञ त शिव आनंद पियो वठे उन लीला जो, ऐं सती बि आनंद पई वठे, सती मजा पई वठे कि भगवान आहे, ऐं शिव हू पियो आनंद वठे लीला जो। त भगवान राम चयो कि भाई तव्हां भई मज़ो पिया था वठो हिन असांजे हिन दुख जो, त हाणे तव्हां बि इहो ॾिसो, तव्हां बि थोरो महसूस कयो, त पोइ पतो पएव ॿिए ते खिलण, या भई शौक़ु आहे न तोखे इहा लीला ॾिसण जो, त तूं बि इहा लीला करे ॾिस, शिव खे तूं बि रोई ॾिस। त अॼु शिव सती विछोड़े में दुखी आहे कैलाश ते, छो त हुनखे इहो पंहिंजो दुख कान्हे। यद्यपि अकाम, शिव खे कोई काम कान्हे, सतीअ जे विछोड़े जो कारण काम कान्हे, दुख जो कारण आहे कि सती जंहिं परिस्थितीअ में वई, जंहिं तरीक़े सां वई, उन ते शिव खे अफ़सोस आहे कि हाणे त उहा सुधरी हुई, हाणे उहा शुद्ध थी वई हुई, ऐं उनखां पोइ बि पंहिंजे पीउ जे यज्ञ में मुंहिंजो ई पक्ष रखियईं सतीअ, पंहिंजे पीउ सां विड़ी वैर रखी करे शिव जो ई पक्ष रखियईं, ऐं उन में ई उहो जली भस्म थी वई। इन करे शिव खे प्रेम वधियो सतीअ जे प्रति कि हुन मुंहिंजे करे शरीर त्यागे छॾियो। त शिव उबाण को वैरागी थी करे उते रहण लॻो। हूअं सतीअ जो त्याग त कयो ई हो शिव, पर मन सां त्याग हो न, ॿाहिरां त व्यवहार हो, ॻाल्हाइण ॿोलाइण त हो, त उहो बि छुटिजी वियो। हाणे त शिव वैरागी थी वियो, उदास। हाणे वैराग जो अर्थ तव्हां इहो न सम्झिजो जीअं अॼुकल्ह जलेबियुनि कयो आहे कि बूथ सुॼाइण, उहो त किन लॻंदो आहे ॾाढो, कि बसि मुंहुं सुॼाए वेठा हुजो, वधीक मेकअप न कयो। पाण कंदियूं जेके हेड आहिनि, हेड सीटुनि ते वेठल, उहे मुस्कुराईंदियूं, सभु आकर्षण ॾेखारींदियूं, पर पंहिंजे हुननि खे चवंदियूं मुस्कुराना नहीं है, और सिंपल कपड़े पहनना है। पोइ कन वरी नाटक। मां निवेदन कयां, नाटक कयो कोई बि न कजो, सुठे जो बि न। नकल ख़राब त ख़राब ई आहे, पर सुठी नकल बि ख़राब ई आहे, छो त उहा नकल आहे। अगर पंहिंजे दरबार जी ॻाल्हि थो कयां, पंहिंजे दरबार में अगर कोई अखियूं बंदि करे गॾु गॾु ॻाराए थो, त तव्हां बिना सोचे समझी शुरू न थी वञिजो उन वांगुरु अखियूं बंदि करे, इहा नकल ई थी वेंदी। हिते उहो पसंदि कोन ईंदो कि भाई केरु उहो करे थो सुठो, हिते आहे कि तव्हां केतिरा ओरिजिनल थी करे रही था सघो, ओरिजिनल नेचुरल। खिल अचे थी त खिलो, खिल नथी अचे त न खिलो। हिते वास्तविक
थी करे रहो। भली नास्तिक हुजो, भली आस्तिक हुजो, उहो कॉमन न थींदो कि सभई आस्तिक हुजनि, सभई नास्तिक। इहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो विषय आहे, पर वास्तविक हुजो, इहो हिकु निवेदन आहे, हिकु शिक्षा बि आई आहे तव्हांजे लाइ। तव्हांखे जेको सहज लॻे उहो कयो। ताड़ी वॼाइण जी इच्छा थिए ताड़ी वॼायो। जेकल्ह छोकिरो आयो सहज ताड़ी पियो वॼाए, हू थोड़ी पियो ॾिसे कि ॿिया छा था कनि। तव्हां ॾिसंदा आहियो कि छा हली रहियो आहे, छा करणु खपे, किथे खिलणो आहे, किथे चुप रहणो आहे। एतिरो बि भयभीत न रहो। हिकु त भय, ॿियो वरी उहो हाईलाइट थियण जो शौक़ु कि मूंखे बि ज्ञानी सम्झो वञे, मूंखे बि होशियार सम्झो वञे। इहा बि चेष्टा छॾे ॾियो। कथा तव्हांजे लाइ आहे, पर्सनल, हिक हिक जे लाइ पर्सनल आहे कथा। उनखे जीअं महसूस थिए तीअं करे। ज़रूरी न आहे कि ॿियो जीअं करे थो त असां बि हिक हिक जी नकल कयूं। सहज त नाटक त ख़राब जो बि ख़राब, सुठे जो बि ख़राब। त वैराग जो बि कोई नाटक त थी नथो सघे। वैराग जी का मूर्ति कान्हे, वैराग जी का पहचान कान्हे। थी इहो बि थो सघे कि कोई मुस्कुराईंदो खिलंदड़ माण्हू बि भीतर सां वैरागी हुजे। इहो बि पॉसिबल आहे। घुमंदे फिरंदे खाईंदे पीअंदे भीतर सां वैरागी। वैराग में विराग अखर आहे, विराग। त न विराग में बि राग अखर त आहे न। त तव्हां सोचो त भई इहो राग, विराग जो मतिलबु छा आहे? राग कान्हे, वे माना राग माना मोह। हाँ, राग खां परे विराग। त माण्हू इहो सम्झंदा आहिनि राग कान्हे मतिलबु राग हुनखे चइबो आहे अटैचमेंट खे, खाइण खे, घुमण खे, मोह खे, प्यार करण खे। त माण्हुनि सम्झो इहो न करण थी वेंदो वैराग, पर ईअं न आहे। उहो थी वियो द्वेष। अगरि तव्हां हिक हिक सां उहो कंदा वञो कि मेरे को ये भी नहीं, ये भी नहीं, मैं ये भी नहीं करती, वो भी नहीं करती, त इहो वैराग कोन पियो थो थिए। इहो वरी ॿी शइ थी वई, द्वेष थी वियो। वैराग विच जी स्थिति आहे, विच जी, जिते न को द्वेष आहे ऐं न को राग आहे, न को पकड़ आहे, न को धिको ॾियण आहे। हिकु सहज अवस्था आहे, वैराग उनखे चइबो आहे। ॿियो विराग जो अर्थ आहे विशेष राग। विशेष राग। हाणे ही राग संसार में कान्हे। हाणे राग आहे भीतर वेठल परमात्मा में, पंहिंजे पाण जे भीतर हली वञी करे स्वरूप में स्थित थियण। इहो बि विराग आहे, विशेष राग। त भगवान शिव विशेष वैरागी थी वियो। कैलाश पर्वत छॾे ॾिनई, छो त उते वरी सतीअ जी यादि ईंदी। शिव भगवान जो जेको चित्रण अचे थो रामचरित मानस में, उहो घटि ई ॿुधायो वेंदो आहे। भगवान शिव त्रिशूल फिटी करे छॾियो, जटाऊं खुली वयूं, जटाऊं ॿधल हूंदो हो जूड़ो, उहो खुली वियो ऐं सभु छॾाइजी वियो। नांग केॾां वियो, डमरू केॾां वियो, हेठि लही आयो धरतीअ ते भगवान शिव ऐं सतीअ जी यादि में भिटके पियो। पर राम खे कोन विसारियईं। राम वांगुरु हू वेगाणो थी वियो, वाइड़ो थी वियो, अज्ञानी थी वियो, पर मुख में राम अखर त हो शिव जे। जपै सदा रघुनायक नामा, जहां तां सनहि राम गुण ग्रामा।
मुझो मालिक तू, मुझो खालिक तू, मुझो रहबर तू, मुझो सब कुछ तू हो। चौ भला कह के बुधाया, चौ भला कह के बुधाया, केर ब्यो हमरा जया। मालिक मुझो खालिक मुझो, तू मुझो भगवान आ। मालिक मुझो खालिक मुझो, तू मुझो भगवान आ। चौ भला कह के बुधाया, चौ भला कह के बुधाया, केर ब्यो हमरा जया। मालिक मुझो खालिक मुझो, तू मुझो भगवान आ। तुम जो रहबर, तुम जो दिलबर, तुम जो परमात्मा। तुम जो दिलबर, तुम जो रहबर, तुम जो परमात्मा। मान तुम जो शान तुम, मुखे दे धनी जो ध्यान तुम। मान तू मुझो शान तू, मुखे दे धनी माँ भगत आया कहे जो, तुम जो भगवान आ। मालिक मुझो खालिक मुझो, तू मुझो भगवान आ। सब खां पहिरीं तूं आ, तो खां पोइ ॿियो सभु आ। सब खां पहिरीं तूं ही आ, तो खां पोइ ॿियो सभु आ। तूं मुंहिंजो दातार आ, तूं ई मुंहिंजो मन ठार आ। तूं मुंहिंजो दातार
मुझो खालिक मुझो, तू मुझो भगवान मालिक मुझो खालिक मुझो, तू मुझो भगवान तू मुझो भगवान। भगवान शिव रोए भी त राम खे यादि करे, तू मुंहिंजो भगवान आ। पोइ उहो शिव भिटकंदो रहियो। देवों के देव महादेव सीरियल में त ॾेखारियनि कि रेगिस्तान में भगवान शिव वेठो भिटके पियो। पोइ उते भगवान विष्णु जेके सुदर्शन चक्र सां सतीअ जे शरीर जा 51 टुकड़ा कया हुआ, त उते जिते शिव भिटके पियो रेगिस्तान में, उते सतीअ जूं आङुरियूं अची किरियूं हुयूं। उहो शिव ॾिसी करे सतीअ खे यादि करण लॻो। ऐं पोइ वरी जीअं स्पर्श कयईं त उहे आङुरियूं पत्थर जूं थी वयूं। पोइ भगवान शिव खे हिकु लक्ष्य मिली वियो कि जिते जिते टुकड़ा किरिया आहिनि उते उते शक्ति जो हिकु पीठ ठही वञे। त हिकु इहो लक्ष्य मिली वियो। नंदी आयो, उनखे चईंसि नंदी इहो कमु तूं कर। ऐं ॿियो छा कयईं भगवान शिव शांति पाइण जे लाइ, जपै सदा रघुनायक नामा, जहां तहां सुनहि राम गुण ग्रामा। राम कथा जो सहारो। राम कथा वॾनि वॾनि खे शांति प्रदान कंदी आहे। केतिरो बि माण्हू दुखी हुजे, संतप्त हुजे, शोक हुजे, त राम कथा, पर वो शोक सचो हुजे, नंढो नंढो न, ॾाढनि जो त रुअण बि नकली हूंदो आहे। छो त मां ॾिठो आहे न, कोई माण्हू पंहिंजी प्रॉब्लम ॿुधाईंदो आहे, दुख ॿुधाईंदो आहे कि मां सुठो हलियसि सभिनी सां, हाणे त मुंहिंजो मन खटो थी वियो आहे। पोइ मां हुनखे कथा का ॿुधायां त हुन में रुचि न, त मूंखे लॻंदो आहे हिननि जो रुअण बि नकली आहे। हिननि जो इहो शिकायत करणु इहो साधना वारो कान्हे। हिननि जी बि का ग़लती हूंदी, उहो नथा ॿुधाइनि। हा, सहानुभूति पाइण लाइ। मां चवां थो असली शोक जॾहिं सीता रावण जे कैद में हुई न, त आख़िर अहिड़ी स्थिति आई, हनुमान पहुची वियो ऐं हनुमान उन ई वण जे मथां वेही रहियो जिते हेठां सीता हुई। पोइ रावण आयो ऐं सीता खे धमकी ॾेई करे ऐं हली वियो। उते सीता त्रिजटा खे चएसि थी कि मां हाणे जीअण नथी चाहियां, हाणे मूंखां सहन नथो थिए, मुंहिंजो स्वामी अलाए किथे आहे, अञा ताईं आयो कोन्हे। हीउ रोज़ मूंखे पल पल ताना हणी वञे, बरसाति थधि गर्मीअ में। इहो दुख न सीता जेॾी महिल ज़ाहिर कयो, ओॾी महिल ई हनुमान राम कथा ॻाइण शुरू कई। उन सां सीता खे शीतलता मिली वई। उते इहे कमु कंदी आहे राम कथा। सीता आवाज ॿुधी वाइड़ी थी वई ऐं हनुमान वण तां वेही करे उते राम कथा ॻाई आहे संक्षेप में। राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। कहत सुनत आवे
आँखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। दशरथ के राज दुलारे, कौशल्या की आंख के तारे, दशरथ के राज दुलारे, कौशल्या की आँख के तारे। वे सूर्यवंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे, वे सूर्यवंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे। ओ राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधु भरी वाणी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम शिव धनुष भंग प्रभु करके, ले आए सीतावर के, घर त्याग भय बनवासी, पित की आज्ञा सिर धर के, लखन सिया के संग, लखन सिया के संग, छोड़ी राजधानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय खल भेष भक्षु का धर के, भिक्षा का आग्रह करके, उस जनक सुता सीता को, छल बल से ले गया हर के, बड़ा दुख पावे राजा, बड़ा दुख पावे राजा, राम जी की रानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। इहो आवाज सीता जॾहिं ॿुधो त मथे निहारी ऐं चई तूं केरु आहीं? हनुमान हेठि लही आयो ऐं पोइ पंहिंजो परिचय ॾिनई। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम ने मोहे पठायो, मैं राम दूत बन आयो, सीता माँ की सेवा में रघुवर का संदेशो लायो, और संग लायो प्रभु और संग लायो प्रभु मुद्रिका निशानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। सीता खे
संक्षेप में हनुमान राम कथा ॿुधाई ऐं उन सां ॼण वरी प्राण अची विया हुजनि सीता में। त राम कथा अहिड़ी आहे, शिव खे बि वरी उत्साह अची वियो, जहां तहां सुनए राम गुण ग्रामा। किथे कथा ॿुधण वेही पियो रहे, कोई उनखे पहचाने बि न पियो कि अलाए केरु आहे, कोई मस्त आहे, मस्तानो आहे, कोई वेही पियो रहे कथा ॿुधण। ऐं किथे वरी कोई पुछे पियो कुझु केरु आई, त उते जेको बि पियो ॻाल्हाए उहा राम कथा ई हुई। हुनखे बसि राम यादि हो। कतऊं मुनि न उपदेश ऐं ज्ञाना, कतऊं राम गुण करहि बखाना। यद्यपि अकाम तदपि भगवाना, भगत बिरह दुख दुख त सुजाना। उहो भगवान शिव इहो चङो टाइम गुज़रियो, कथा सां उनखे राहत मिली ऐं ईअं थियो, एहे विध गयो काल बहु बीती, चङो समय बीतजियो, नित न होए राम पद नीति प्रीति। भगवान सां प्रेम वञे वधंदो, उन वियोग में, विरह में ऐं वैराग में। ईअं थियो, भगवान राम भगवान शिव जे साम्हूं प्रगट थी वियो। हाणे इहो कहिड़ो राम आहे, छो त त्रेता युग कोन हली रहियो हो, ही त ॿियो कोई युग हो, सतयुग हो शायद। त इन करे कंफ्यूजन थींदो आहे न कि ही कोई ॿियो राम हो छा, दशरथ जो राम कोई ॿियो। त्रेता युग बि कोन पियो थो हले, त हिकु धनुर्धारी राम प्रगट कीअं थी वियो। इहो विष्णुअ जो अवतार बि कान्हे, त हिकु राम ब्रह्म आहे, उहो ई वरी दशरथ जो पुटु थी करे ईंदो आहे ऐं भगतनि जी इच्छा खे ध्यान में रखंदे कंहिं बि युग में किथे बि प्रगट थी सघंदो आहे। तुलसीदास खे बि राम जो दर्शन थी चुको आहे हिन कल युग में, राम ऐं लक्ष्मण ॿिन्हिनि जो। जेतिरो माण्हू भीतर हूंदो आहे न, प्रेम में हूंदो आहे, जेतिरो भाव सां जीअंदो आहे, ओतिरी हुनजी आध्यात्मिक फ्रिक्वेंसी वधंदी वेंदी आहे। त प्रगटे राम कृतज्ञ कृपाला, रूपशील निधि तेज विशाला। उनजो उहो ई रूप, उहो ई शील, तेज उन राम में। भगवान शिव प्रसन्न थी वियो कि मुंहिंजो इष्ट राम प्रगट थियो आहे। भगवान शिव ॾाढी सराहना कई शिव जी कि कीअं तव्हां भक्ति निभाइण जे लाइ सतीअ जो मन सां त्याग कयव, मुंहिंजो मान रखण जे लाइ उनखे दड़का बि न ॾिनव। तव्हां धन्य आहियो प्रभु। राम तो चए शिव खे, धन्य आहियो। बहु प्रकार शंकर ही सराहा, तुम बिन अस व्रत को निर्वाहा। बहु विधि राम शिव ही समझावा, पार्वती कर जन्म सुनावा। हाणे राम पंहिंजो कम करे थो। पार्वतीअ सतीअ राम खां वरदान घुरियो हो कि मुंहिंजी देह छुटे, ॿियो जन्म मिले ऐं ॿिए जन्म में मूंखे शिव पति रूप में मिले। उहा जिम्मेदारी निभाइण लाइ आयो आहे राम, कि मां सतीअ मूंखां कुझु घुरियो हुई, त उहा खणी आयो आहे एप्लीकेशन शिव जे अॻियां। पहिरीं चईंसि साईं, उन ई सतीअ हाणे ॿियो जन्म वरितो आहे पार्वतीअ जे रूप में, ऐं उन ॾाढो कठिन तप कयो आहे। हुनजी तपस्या अहिड़ी अद्भुत आहे जो कंहिं कान कई आहे। उनजो प्रेम बि अद्भुत आहे। अति पुनीत गिरजा के करने, विस्तार सहित कृपा निध बरने। विस्तार सां ॿुधाई राम शिव खे। पोइ वरी भगवान राम चएसि थो, अब बिनती मम सुनो शिव, जो मोह पर निज नेह, जाय विवाहो सैल जही, यह मोहे मांगे देह। तव्हां शादी कयो पार्वतीअ सां। इहो मूंखे पहिरीं चईंसि, जीअं कंहिं सेवक खे चइबो आहे नालो खणी करे, शिव
अब बिनती मम सुनो शिव नालो खणी। वरी शिव मना कयईं, कोई इन जो रिस्पॉन्स न ॾिनई त दोस्त जे नाते चयसि थो, जो मुझ पर निज नेह, जेकॾहिं मूंसां प्यार अथव स्नेह अथव त मुंहिंजी इहा ॻाल्हि मञो। तब शिव कोन मञी ॻाल्हि त पोइ आज्ञा कई, जाओ विवाहो सैल जही, वञो शादी। न स्वामी सेवक त थी वियो न, हाणे स्वामी यह मोहे मांगे देह, सेवक जे रूप में नालो खयईंसि कि तो अगर मूंखे स्वामी तो समझी त मुंहिंजी आज्ञा अथई, शिव नालो खणी। मित्र तो समझी त मुंहिंजी ॻाल्हि मञ, पर अगर मूंखे स्वामी तो समझी त मां आज्ञा तो कयां, जाओ विवाहो सैल जही। सेवक सखा सेय पी के। रामचरितमानस जे शुरूअ में गोस्वामी तुलसीदास जॾहिं शिव जी वंदना कई त शिव जी वंदना कंदे चयईं, इहो केरु आहे? सेवक स्वामी सखा सिय पी के। ही सियापति राम जो सेवक भी आहे, स्वामी भी आहे, सखा भी आहे। त आज्ञा थी वई, हाणे राम जी आज्ञा थी वई शिव खे कि तव्हांखे ये शादी करणी अथव। शिव चए थो, मुंहिंजो त कोई मन कान्हे शादीअ जो। कहे शिव, जद्यपि उचित असनाई, पर तव्हां आज्ञा कई अथव, इन करे नाथ बचन पुन मेट न जाही। सिरधर आयस करिय तुम्हारा, परम धर्म यह नाथ हमारा। इहो मुंहिंजो परम धर्म, मुंहिंजो हर सेवक जो इहो ई आहे कि पंहिंजे स्वामीअ जी आज्ञा मस्तक ते धारण करे। मात पिता गुरु प्रभु के बानी, विनय विचार करिए शुभ जानी। माता पिता गुरु ऐं स्वामीअ जी आज्ञा बिना विचार जे धारण करण खपे, पर शुभ ॼाणी करे, शुभ हुजे त। ऐं शिव राम खे चए थो, तव्हां त मुंहिंजो शुभ ई सोचींदा आहियो। तुम सब भांति परम हितकारी, आज्ञा सर पर नाथ तुम्हारी। जेका तुझी मर्जी साम जी मर्जी, जेका तुझी मर्जी साम जी मर्जी, छॾे की न छॾजे, छॾे की न छॾजे, छॾे की न छॾजे, इहा अथई अर्ज़ी, इहा अथई अर्ज़ी। मर्ज़ी सामुंहिंजी मर्ज़ी, जेका तुंहिंजी मर्ज़ी सामुंहिंजी मर्ज़ी, छॾे की न छॾजे, छॾे की न छॾजे, छॾे की न छॾजे, इहा अथई अर्ज़ी, इहा अथई अर्ज़ी। हो इहा अथई अर्ज़ी, जेका तुंहिंजी मर्ज़ी सामुंहिंजी मर्ज़ी। चवंदे गाए त मां ॻाईंदो ई रहंदुसि, चवंदे खाव त मां खाईंदो ई रहंदुसि, चवंदे खाव त मां खाईंदो ई रहंदुसि। खाली त खाली, खाली त खाली, भरजी त भरजी, ओ जेका तुंहिंजी मर्ज़ी सामुंहिंजी मर्ज़ी।
चवंदे बण गृहस्थी त गृहस्थी बण जंदुस चवंदे बण अलस्ती त अलस्ती बण जंदुस हर जी त हर जी घर जी त घर जी ओ जेका तुंहिंजी मर्ज़ी साम जी मर्ज़ी छॾे खी न छॾिजे इहा अथई अर्ज़ी लास्ट जो तव्हां पिया सम्झो हाणे ॻाईंदो सम्झी विया आहियो हाणे माण्हू न त अगरि तव्हां हिन दरबार जा न हुजो न त माण्हू चवनि हेॾो फालतूअ में ॿुधाई असांखे ॻाई ई कोन हिन खां पोइ हाँ समझ में नहीं आया इतना भी आप समझ गए वाह वाह बढ़िया त शिव चई नाथ सर पर आज्ञा तुम्हारी आज्ञा सर पर नाथ तुम्हारी। हाणे प्रभु तो शिव सुन शंकर बचना राम खे तसली थी कि शिव हाणे शादी लाइ हा कई तई त कंदो पर वरी मथा चयसि तो कह प्रभु हर तुम्हार पन रहेऊ अब उर राखेऊ जो हम कहेऊ। ॾिसो जेका ॻाल्हि असां केवल दिमाग़ में रखंदा आहियूं न उहा भुलिजी वेंदा आहियूं पर जेका ॻाल्हि उर माना हृदय में रखंदा आहियूं उहा न विसरंदी आहे। हृदय जी पकड़ वधीक आहे दिमाग़ जी ॻाल्हि विसरी वेंदी आहे त हृदय में राम चयसि तो हृदय में रखजो जेको मां चयोमांव। पोइ वरी भगवान राम अंतर ध्यान थी वियो शिव खे हिकु राहत मिली कि मुंहिंजो जेका प्रतिज्ञा हुई उहा बि निभजी आई सती त्याग जी ऐं सतीअ ॿियो जन्म बि वठी वरितो पार्वतीअ जे रूप में। राम आज्ञा कई आहे पार्वतीअ तपस्या बि कई आहे त माना हाणे मूंखे चॉइस आहे कि मां बि हिकु दफ़ो परीक्षा वठां पार्वतीअ जी। पिछले जॾहिं सतीअ सां शादी थी हुई शिव जी त शिव खे ॾेखारियनि ई कोन छोकिरी। ये थींदा आहिनि न के जब जोरीअ कराईंदा आहिनि 4-5 ॼणा मिली करे जबरदस्ती। हाणे कोन थो थिए न हाणे नथो थिए अॻे ईअं थींदो हो बलीअ बकरो जोरीअ छोकिरीअ खे बि ईअं बि ॿुधाईंदियूं आहिनि ॿुढियूं मायूं कि असां पाणी पिया भरियूं खूह ते त
ऐं घरां सॾु आयो, हल ॾिसण आया आहिनि छोकिरे वारा। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थियो पाणी पिया भरियूं त चवण आया कि तुंहिंजी सगाई थी वई। अरे सगाई थी वई? हा थी वई। न छोकिरो ॾिठो न छा थी वियो। त शिव जी पहिरीं शादीअ में ब्रह्मा विष्णु ऐं ॿियनि जोरीअ कराई हुई। त हाणे शिव चए थो कि शादी मूंखे करणी आहे, रहणो मूंखे गॾु आहे, ऐं हूअ बि मूं वटि ईंदी त मां परीक्षा वठंदमि न। त शिव 7 ऋषियुनि खे घुरायो, 7 ऋषि जेके थींदा आहिनि, उन्हनि खे चयईं तव्हां वञी पार्वतीअ जी परीक्षा वठो। समझी वञो कि कीअं परीक्षा वठणी आहे। ॾिसोसि अञा बि कुझु डाउट मन में त कोन अथसि। छा मुंहिंजी ॻाल्हि ते वरी त डाउट कोन कंदी? मां वरी कुझु चई ॾियां, हिन खे वरी का ॻाल्हि सम्झ में न अचे, वरी उहो ई किच किच करे। त तव्हां ईअं कयो, मुंहिंजी पहिरीं त वञी बुराई कयोसि ऐं पोइ वरी सुठो ॿियो घर ॿुधायोसि। कीअं बि कयो, मूंखे पतो लॻाइणो आहे कि कुझु रहिजी त कोन वियो आहे अवगुण। छो त असांजो स्वभाव जन्मनि जन्मनि ताईं गॾु हलंदो आहे। त उहे 7 ऋषि आया। उहे 7 ऋषि उन क्षेत्र में विया जिते पार्वतीअ तपस्या कई हुई ऐं अञा उते ई हुई। पर हाणे हुनजे चेहरे ते तेज हो, वापसि उहा उअं थी वई हुई, प्रसन्न हुई। आकाशवाणी इहो चयो हुईसि कि जॾहिं तोखे माता पिता वठण अचनि त घर हली वञजां। त अञा माता पिता आया कान्हनि। हुननि जेॾी महिल पार्वतीअ खे परियां खां ॾिठो त ऋषिन गौरी देखी तंहिं कैसी, मूरत मंत तपस्या जैसी। ॼण तपस्या रूप धारण करे आई हुजे। घणनि सालनि जी तपस्या, हेॾी वॾी तपस्या हेॾनि सालनि जी, त ॼण इहे तपस्या ॼण पार्वती ॼण तपस्या जो रूप थी वई। कंहिंजे कंहिंजे चेहरे सां लॻंदो आहे कि हिन जीवन में ॾाढो संघर्ष कयो आहे, हिन कष्ट ॾिठो आहे, तपस्या कई आहे, तॾहिं हिन जे चेहरे ते कुझु उहो तेज आहे। पर ही परियां खां ॾिसनि था कि ॾिसूं पहिरीं इन जो एकांत कीअं आहे। हिन जे एकांत में कुझु शिव जे अलावा ॿियो कुझु त कोन थो हले। त हाणे एकांत पे ॾिसनि पिया था, हुननि इहो ई ॾिठो कि पार्वती केवल शिव जे उत्साह में उमंग में वेठी आहे। गुल बि थी टोड़े, केॾी महिल पूॼा बि शिव खे गुल बि थी चाढ़े, पर ॾाढो प्रेम सां उत्साह सां, ऐं सभु कम पे थी करे। चाया तुझो प्यार तो सा दिल बहारियो मुंहिंजा मन ठार सेवा तुंहिंजी जीअण अजायो। चाया तुझो प्यार दिल तो सा आ बहारो मुंहिंजा मन ठार सेवा तुंहिंजी जीअण अजायो। मूरत मन में तुझी समाई, मूरत मन में तुझी समाई, तो खो सवाना भी चाह पाई, भी चाह पाई। दिल
मुंहिंजा मन ठा सेवा तुंहिंजी जीअण अजायो मिठड़ी बोली तुझे जीवने थी मिठड़ी बोली तुझे जीवने थी रग रग मुझी रग रग मुझी तो तुझी सार तुझी आप चारो मुंहिंजा मन ठार तुझो प्यार दिल छो आगाह ओ मुंहिंजा मन ठा सेवा तुंहिंजे जीअण अजायो उहे सतन ऋषिन परियां खां ई पेपर वठी वरितो कि हिन जो सचो प्रेम शिव सां आहे। पोइ अॻियां आया, अॻियां अची करे चवनि था बोले मुनि सुन शैल कुमारी करो कवन कारण तप भारी तू हेॾो कठिन तपस्या छो करे रही आहीं के अवराधो का तुम चहो तोखे छा खपे ऐं कंहिंजी आराधना थी करी असांखे ॿुधायो। तॾहिं पार्वती पहिरीं त उन्हनि खे प्रणाम कयो संतन खे ऋषियुनि खे, पोइ वरी चए थी कि मां अगरि तव्हांखे ॿुधाईंदसि न कि मां छा थी पाइण चाहियां त तव्हां खिलंदा मूं ते, पर तॾहिं बि मां पंहिंजे गुरूअ ते विश्वास रखी करे ऐं उनखे पाइण जे लाइ हली आहियां। मुंहिंजो गुरु आहे देवर्षि नारद, उन मूंखे राह ॾिनी आहे, लक्ष्य ॾेखारियो आहे ऐं मां उन देवर्षि नारद जे मार्गदर्शन में हली करे शिव खे पति रूप में पाइण थी चाहियां। इहो ॿुधंदे हू जोर जोर सां खिलण लॻा। सुनत बचन बेहसे ऋषि हिक ॿिए ॾे निहारे करे जोर जोर सां खिलण लॻा। सत ॼणा, सत केॾा थींदा आहिनि तव्हांजे साम्हूं तव्हां वटि अची करे सत मायूं तव्हांजी का ॻाल्हि ॿुधी करे जोर जोर सां खिलण लॻनि, तव्हां त हू थी वेंदा न थोरा नर्वस। पर अगरि तव्हांखे विवेक हूंदो न, तव्हां जीवन में सत्य जी कठिन तपस्या कई हूंदी त सत्य छा 700 भली खिलनि तव्हांखे कोई असर कोन थींदो। ऐं पोइ 700 बि थोरा आहिनि, सॼी दुनिया तव्हांजे लाइ मुठीअ में थी वेंदी, छो त हाणे तव्हां वटि शिव आहे, शिव रूपी सत्य आहे, कल्याणकारी सत्य आहे। त पार्वतीअ खे छा असर थींदो? त पार्वती निहारण लॻी उन्हनि ॾे, पर शांतीअ सां ॿुधण लॻी कि ॾिसां छा था चवनि, इहे चवण ॾियानि, ॾिसां केतिरो किरी सघनि था इहे। त हाणे उन्हनि ॻाल्हाइण शुरू कयो, नारद खे तूं नारद जी ॻाल्हियुनि में हली आहीं, मूंखे पार्वतीअ जी चिंता कान्हे, मूंखे तव्हांजी चिंता आहे। सही में तव्हां कॾहिं सम्झंदा, घणा दफ़ा कथा ॿुधी अथव, इहा 12-13 साल थी विया है न, वधीक ई थी आहे। हीअ कथा सावण में कंदा आहियूं,
हा 14 साल थी विया त मां ॾिसंदो आहियां कुझु कुझु माण्हू उहे जो उहे ई 2 ॼणनि जो ई असर थी वेंदो अथनि। रुगो 2 ॼणियूं कुझु चवनि त हिन मूंखे हीअं चई, कुझु हूंदो, या त तव्हांजी कथा में प्रीत कान्हे, या त भरोसो कान्हे, विश्वास कान्हे कि ही सभु ॻाल्हियूं सही आहिनि, या त हिम्मत कान्हे कि हिननि ते विश्वास करे हुननि खे मुंहुं ॾेई ॾिसूं जेके असां ते खिलंदा आहिनि, या तारीफ़ करे हली वेंदा आहिनि। ॿिन्हिनि खां बचिजो, तारीफ़ वारनि खां बि बचिजो। हाणे हू चवनि था भाई इहो ॿुधाए, नारद कर उपदेसु सुन, कहो बसे हू किस गेह। नारद जो उपदेश ॿुधी करे घणनि ॼणनि जा घर वसिया आहिनि। जीअं असांजे नाले कोई चयो कि जेतिरियूं शादियूं करायूं अथई सभु टुटियूं ई आहिनि, तुंहिंजो छा भलो कंदई? त तव्हां बि चवंदा हा ॻाल्हि त सही आहे, पर एतिरो विवेक कान्हे कि कहिड़ी ॻाल्हि खे कंहिंसां पिया था जोड़ियूं। त पहिरियों चवंसि था नारद अॼु ताईं कंहिंजो घर वसायो ई कान्हे, तुंहिंजो घर वसाईंदई। ऐं इहा ॻाल्हि सही आहे, नारद घर वसायो आहे केवल पार्वती ऐं शिव जो ई, बाक़ी ॿियो कंहिंजो न। सभिनीनि खे भगत ठाहे छॾियईं, प्रहलाद खे भगत ठाहियईं, दक्ष जे पुटनि खे बि भक्तीअ में लॻाए छॾियईं, चित्रकेतुअ खे वैराग में लॻाए छॾियईं। उहे सभु ही ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया था, पुराणा गड़ा मुर्दा, कि हीअं कयईं, हिकु दफ़ो हीअं कयईं नारद, हूअं कयईं। एतिरो ॻाल्हाइनि 7 ॼणनि जो कोई बि ॿुधे त नारद खे ग़लति ई सम्झे। तव्हां जे लाइ शिक्षा आहे कि तव्हां पंहिंजे विवेक जो इस्तेमालु कयो, कंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे। दक्ष सुतन उपदेसई जाई, तिन फिर भवन न देखा आई। चित्रकेतु कर घर उन घाला, कनक कस्पू कर पुनः सहाला। नारद सिख जे सुनह नर नारी, अवस होई तज भवन भिखारी। जेको नारद जी शिक्षा ते हलंदो सो घर बार छॾे करे भिखारी थी वेंदो। त सुठी ॻाल्हि आहे न। मोरारी बापू चवंदो आहे कि भिखारी जेको हूंदो आहे, भीख न, जेको माण्हू हू थी वेंदो आहे, घर बार छॾे ॾींदो आहे जेको, त हुनजे अॻियां 2 ऑप्शन हूंदा आहिनि, या भीख या भेख। त या त भीख वठे या भेख धारण करे। त घर बार छॾे करे भेख धारण करणु सुठो आहे। ऐं उहो थींदो आहे नारद जहिड़े साधुअ जी संग में। ही त चवंसि था मन कपटी तन सज्जन चीना, आप सरस सबई चह कीना। नारद जी बुराई जे मथां बुराई, तंहिं ते बचन मान विश्वासा, तुम चाहो पति सहज उदासा। उन जे वचननि ते हली करे तूं कहिड़ो पति पाइण थी चाहीं। हाणे शिव जी बुराई शुरू। शिव जी बुराई, निर्गुण निर्लज कुबेस कपाली, अकुल अगेह दिगंबर ब्याली। राम सिया राम जय जय राम। पंच कहो कवन सुख असबर पाए, भल भूलो हो ठग के बौराए। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। चवंसि था जंहिंजो ॾस ॾिनो अथई न नारद, उहो अथई निर्गुण निर्लज कुबेश कपाली। न को खानदान जो अतो पतो, न को घर अथसि, न को कपिड़ा अथसि,
अहिड़े सां तोखे कहिड़ो सुख मिलंदई। हली नारद जे चवण ते भल भूली हो ठग के बोराए। अॼु जे समय में बि ईअं थी रहियो आहे कि चङी भली सगाई थियल छोकिरीअ जी, सुठो सभु कुझु थियल, पर उन छोकिरी पंहिंजी साहेड़ियुनि खे जेॾी महिल फोटू ॾेखारियईं छोकिरे जो या छोकिरे सां ॻाल्हारायईं त साहेड़ियुनि खे पसंदि कोन आयो। हाणे साहेड़ियुनि खे पसंदि कोन आयो त हिन खे अहिड़ो भड़कायंसि कि हमें, अरे शादी हुनखे करणी आहे भाई, हमें पसंद नहीं आया, ऐसा तो है वैसा तो है, ढंग से बोल ही नहीं रहा। ऐं उन छोकिरीअ सच में मना करे छॾी उन छोकिरे खे, है न, इहो बि त उन मना करे छॾी। त अॻिते मां चयोमांसि ईअं कयो, अॻिते पहिरीं साहेड़ियुनि खे ॾेखारियो छोकिरो, ऐं उहे हा कनि, पोइ इहो उन्हनि खां पुछे कयां इहो सही आहे, पोइ तव्हां मुंहिंजो मज़ाक त न उॾाईंदा। इहो हली रहियो आहे। कथा माण्हू नथा ॿुधनि न, इन करे साहेड़ियुनि जो भरो बसि पोइ साहेड़ियुनि जो ई आश्रय बचंदो आहे कि इहे डिसाइड कंदियूं हाणे कि छोकिरो सही आहे या न। पोइ वरी ॿुधाइनि था, तोखे ख़बर अथई शिव जी पहिरीं शादी कीअं थी हुई? पंच कहे शिव सती विवाही, पंचनि मिली करे शादी कराई। पुन अवडेर मराही ताही, उनखे माराए छॾियईं। अवडेर मतलब चाल षड्यंत्र सां। ऐं हाणे जेको आहे उनखे शिव खे काई चिंता कान्हे, अब सुख सोवत, आराम सां सुम्हियो पियो आहे। भीख मांग भव खाही, भीख वठी करे जीअं तीअं कमु हलाईंदो आहे। पार्वती ॿुधे पई थी सभु। वरी चवंसि था अॼु बि असांजो चवण मञ, असां तोखे हिकु ॿियो वर था ॿुधायूं। अति सुंदर सुची सुखद सुशीला, सभु गुण अथई उनमें। जीअं कंहिं छोकिरीअ खे चइजे सभु गुण अथई उनमें। मिटी माइटीअ वारा इहो ई त कमु कंदा आहिनि। अहिड़ी वधाए चढ़ाए ॿुधाईंदा छोकिरे जी तारीफ़ या छोकिरीअ जी, हुनखे त कमाइणो आहे विच में। त ही चवंसि था ॿियो तोखे ॿुधायूं था घर। अति सुंदर सुची सुखद सुशीला, गावे वेद जास जस लीला, दूषण रहित सकल गुण राशि, श्रीपतिपुर बैकुंठ निवासी। उहो भगवान विष्णु। असां तोखे हुन सां चई त ॻाल्हि हलाए सघूं था। तॾहिं पार्वती चए थी ऐं खिली करे थी चए, सुनत बेहसी कहे बचन भवानी। खिली करे थी चए कि तव्हां खिली वरतव, हाणे मां खिलां। ऐं पार्वतीअ जी खिल में सत्य बि आहे, शिवम बि आहे ऐं सुंदरता बि आहे। हुननि जी त नकली हुई, आर्टिफिशियल खिल। पार्वती चए थी भाई हाणे गुरु त मां करे छॾियो, नारद जी ॻाल्हि था कयो, मां त हाणे करे छॾियो। पहिरीं मिलो हा, थोरा पंहिंजो ॾेखारियो हा, डेमो ॾियो हा पंहिंजो, त उन हिसाब सां मां निर्णय कयां हा कि गुरु कंहिंखे करणो आहे। मूंखे मुंहिंजो सतगुरु घर वेठे मिलियो हो, मूंखे मां त घर वेठी हुअसि, तव्हां किथे हुआ ओॾी महिल। ऐं घर में अची करे मूंखे चुपचाप सां कन में दीक्षा ॾेई हलियो वियो, परियां खां इशारो करे बसि हली वियो हो। ऐं ॿी ॻाल्हि, जॾहिं मां तपस्या कई आहे हेॾा साल, त मूंखे पहिरीं ख़बर हुई कि एॾा साल लॻंदा। त मां तपस्या करण खां पहिरीं शिव जे बारे में सभु सोचियो त हूंदो न, कि जंहिंखे मां पाइण थी चाहियां उहो कहिड़ो आहे कहिड़ो न आहे, उहो सोचे करे मां तपस्या शुरू कई आहे न। ईअं थोरी कई आहे बिना देखे मां शुरू थी वई हुजां। अविवेक सां देखा देखी ॿिए जे चवण ते थोरी मां निर्णय कयो आहे। ही खुदि जो मां परखियो आहे ऐं शिव खे ई मूंखे पाइणो आहे। देवर्षि नारद खे ई गुरु रखणो आहे हमेशा लाइ, ऐं शिव ई मुंहिंजो पति रहंदो। नारद बचन न मैं परिहरऊं, बसऊं भवन उजरऊं नहीं डरऊं। तव्हां था चओ शिव हाणे सुखी आहे, त छा पहिरीं दुखी हो छा?
उहो त हूअं ई बि सुखी हो सदाई। ॿी ॻाल्हि, तव्हां विष्णुअ जे नाले था चओ त विष्णुअ खे अञा ताईं छोकिरी न मिली आहे छा? तव्हां हेॾा गुण ॿुधायव छोकिरे जा, त हुनखे अञा छोकिरी न मिली आहे। हेॾा गुण, श्रीपति, वैकुंठ निवासी, दूषण रहित, अति सुंदर, सुची, सुखद, सुशीला, एॾा गुण आहिनि त उहो कुंवारो को छो वेठो आहे? ऐं तव्हां 7 ॼणा आहियो मिटी माइटी कराइण वारा, तो हिक ॿिए ॾे निहारण लॻा। पार्वती चएसि थी मिटी माइटी कराईंदा आहियो न तव्हां, बिना चए पहुची वेंदा आहियो न मिटी माइटी कराइण। हुन चयो न भाई, छा पई थी चए? जीअं असां कंहिंखे का शइ ॾियूं ईअं ई त चवंदा एजेंसी खोली अथव छा, या कुछ भी। सती चए थी महादेव अवगुण भवन, महादेव अवगुणनि जो घर आहे, गुण काननि उन में। ऐं विष्णु सकल गुण धाम, विष्णुअ में सभई गुण मौजूद आहिनि। पर जेही कर मन रम जाहे सन ते ही सन काम, दिल लगा गधी से तो परी क्या चीज, है न। कंहिंखे बि कोई बि वणी सघे थी न, कंहिंखे बि कोई ॿिए खे आपत्ति थींदी आहे कि छा ॾिठो अथईंसि हिन में त उनखे भली आपत्ति हुजे, उन लाइ इहो ई आहे कि हुनखे वणी वई या हो उनखे वणी वियो। हाणे उहो दिल लगा गधी से, पार्वती उहो ई थी चए कि हाणे मन लॻी वियो शिव सां। अब मैं जन्म शंभु हित हारा, मां सॼो जन्म, सॼी एनर्जी, सॼो पंहिंजो प्रेम हिक ई हंधि लॻाए छॾियो आहे शिव ते। अगरि न मिलंदो त मां वरी ॿियो जन्म वठंदसि, मां वरी उनखे पाइण जे लाइ प्रयास कंदसि। ऐं शिव बि मना कंदो न, तॾहिं बि मां पंहिंजो जिद कान छॾींदसि। जन्म कोटि लग रगड़ हमारी, बरऊं शंभु न त रहूं कुंवारी। तजऊं न नारद कर उपदेशु, आप कहीं सत बार महेशु। चए थी तव्हां ऋषि आहियो, मिटिन माइटिन वारा आहियो, पर हितां हली वञो, तव्हांजो हिते कोई कमु कान्हे। संसार में अनेक अथव छोकिरा छोकिरियूं, कुंवारा बि छोकिरा अथव, छोकिरियूं हाणे वधीक आहिनि हींअर हिन समय में, है न। छोकिरियूं वधीक आहिनि, छो त हर के माउ पीउ 2 ॿार कया आहिनि। 2 छोकिरियूं त बसि 2 ई छोकिरियूं, कंहिंखे 1 छोकिरी 1 छोकिरो। त छोकिरियूं आहिनि हींअर वधीक, त कमी कान्हे। हू पार्वती चएसि थी संसार में अनेक छोकिरियूं वेठियूं अथव, तव्हां ॻोल्हियो वञी, तव्हांखे उहो कमु कहिड़ो अथव त वञी ॻोल्हियो। तॾहिं हू चवनि था असांजी ॾाॾी पार्वती, असांजी माता, असां हारियासीं, तूं खटे वई आहीं, तूं शिव जी सची अर्धांगिनी आहीं, तोखे कोई शिव सां जुदा नथो करे सघे। इहो चई करे ऐं उहे 7 ऋषि हली आया। देख प्रेम बोले मुनि ज्ञानी, जय जय जगदम्बिके भवानी। तुम माया भगवान शिव सकल जगत पितुमात, नाय चरण सिर मुनि चले पुन पुन हर्षत गाथ। वञी करे भगवान शिव खे उन्हनि ॿुधायो कि साईं पार्वती परीक्षा में पास, हू सभु तरह सां तव्हांजे योग्य आहे। त सुठो लॻो भगवान शिव खे। बहुर सप्तऋषि शिव पै जाही, कथा उमा की सकल सुनाई। भय मगन शिव सनत सुनत सनेहा, हर्ष सप्तऋषि गवने गेहा। पोइ 7 ऋषि हलिया विया। हाणे भगवान शिव राज़ी आहे शादीअ लाइ, पार्वती बि राज़ी आहे, पार्वतीअ जा माता पिता बि राज़ी आहिनि। हाणे सभु राज़ी आहिनि त पोइ दिक़त छा आहे? दिक़त इहा आहे कि शुरूआत केरु करे। भगवान शिव जो त हिकिड़ो ई फार्मूलो आहे, होई सोई जो राम रच राखा। इहो चई करे हलियो वियो कैलाश पर्वत ते ऐं वेही रहियो ध्यान में वेठो त समाधि लॻी वई। पार्वती पंहिंजे घर, छो त 7 ऋषि
वही ॿुधाए आया हुनखे हिमालय खे, ऐं उहे हिमालय जेके हिमालय आहे उहे पार्वतीअ खे घर वठी आया, त पार्वती घर पहुची वई। त हाणे केरु पहल करे, केरु शुरूआत करे, इहो असां सुभाणे ॿुधंदासीं। बोल शंकर भगवान की जय।